بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي درس تأملات قرآنية 48 نمبر جي الله تعالى असांखे क़ुरान में चए थो लियदब्बरू आयाते, क़ुरान जी आयतूं पढ़ियो ऐं सम्झो। ॿी जॻह ते चए थो अफला यतदब्बरून अल क़ुरान, क़ुरान खे छो नथा सम्झनि, छो नथा पढ़नि ऐं छो नथो हुन जा तदब्बुर ऐं तफ़क्कुर उन जो कनि। ही 48 हिसो आहे ऐं ही असांजो आहे कहिड़ी आयत आहे, अॼु जेकी सूरत अल बक़रा जी आयत आहे 189। इहा आयत आहे यसअलूनक अनिल अहिल्ला। ही आयत जेकी सूरत अल बक़रा में पहिरियां सॼी आयत पढ़ूं त अल्लाह ताला चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम यसअलूनक अनिल अहिल्ला क़ुल हिय मवाक़ीतु लिन्नासि वल हज वलैसल बिर्र बिअन तअतुल बियूत मिन ज़ुहूरिहा वलाकिन्नल बिर्र मन इत्तक़ा वअतुल बियूत मिन अबवाबिहा वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। अऊज़ु बिल्लाह। ही पहिरियां तर्जुमो तकड़ो कयूं त अल्लाह ताला ही चए थो यसअलूनक यानी या मुहम्मद या रसूल अल्लाह या नबी अल्लाह, तोखां पुछंदा ऐं तोखे पुछनि बि था सहाबा त ही जेको यसअलूनक अनिल अहिल्ला, अल अहिल्ला ही जेको चंड निकिरे थो महीनो शुरू थियण खां, जेको पहिरियों चंड हल्को सफ़ा ॾिसण में वार जहिड़ो हूंदो, पोइ वरी आहिस्ते ॿिए ॾींहुं थोरो वॾो, टियों ॾींहुं वॾो, इहो तोखां पुछनि था त इहो छा आहे, छाजे लाइ थो ईअं थिए, नंढो थो ॼमे वरी वॾो थो थिए वरी ख़तमु थी थो वञे वरी ईअं थो थिए, इहो तोखां पुछंदा। त अल्लाह ताला नबी करीम खे जवाबु ॾेई छॾियो त ही माण्हुनि खे इहो तूं चओ कुल हिय मवाक़ीत लिन्नास, हीअ हिकिड़ो ॾींहुं ई हिसाब करण जे लाइ माण्हुनि जे लाइ, वहिय मवाक़ीतु लिन्नास माण्हुनि सभिनि जे लाइ, इहो हुकुम जेको आहे सभिनि जे लाइ, मुस्लिम जे लाइ, काफ़िरनि जे लाइ ऐं मुस्लमाननि जे लाइ छा आहे, हीअ मवाक़ीतु लिन्नास माण्हुनि जे लाइ। पोइ वरी वल हज, ऐं हज जो असां इन जे चंडनि सां त चंड ॾिसी ख़बर पवंदी आहे जी पहिरीं तारीख़ आहे, पोइ ॿी आहे, या 8 तारीख़ असीं 7 तारीख़ निकिरूं मीना ते, पोइ वरी 9 उते रहूं हिकिड़ी राति मीना में, वरी 9 तारीख़ अरफा ते वञूं। इन्हनि ॾींहंनि जी ख़बर न हूंदी त असां पोइ कीअं हलंदासीं। तॾहिं अल्लाह ताला चए थो यसअलूनक अनिल अहिल्ला क़ुल हिय मवाक़ीतु लिन्नास वल हज, ऐं हज जे लाइ ॾिसो ही अल्लाह ताला चंड खे इहो असांजे लाइ मोकिले थो त असीं इबादतूं पंहिंजूं सही कयूं, बाक़ी जे दुनिया जा कम बि थींदा रहंदा इन सां गॾु, पर अल्लाह ताला चए थो इहो मूं इन जे करे मोकिलियो त तव्हांखे तारीख़ जी ख़बर हुजे, पहिरीं तारीख़ आहे, जे ॿियो महीने जी 2 आहे, 3 आहे, ऐं पोइ वरी अॻिते आहे जेके वलैसल बिर्र बिअन तअतुल बियूत मिन ज़ुहूरिहा। इहो आयत इन जी छाजे लाइ इहो मक़सदु आहे, छो आहे, इन जवाबु छाजो, छो जो काफ़िर मके में जन्म हूंदा न, उहे चवंदा इन पंहिंजा कानून पाण ठाहींदा, उन्हनि खे को क़ुरान कोन हो, न नबी हो, त उहो छा कंदा त जेको माण्हू इहराम पंहिंजे घर मां पाए निकिरे थो, हिननि पंहिंजो यानी कुरैश पंहिंजा कानून ठाहे छॾिया त जेको बि माण्हू निकिरे थो हज जे लाइ या उमिरे जे लाइ ऐं इहराम पातई, घर खां ॿाहिरि निकितो, पोइ रस्ते मां मोटियो, काशे विसरी वई घर में या काशे, त पोइ उहो घर मां उनखे चवंदो तूं पंहिंजे दर खां न अचु, भित जे मथां चढ़ी वञ, जाइज़ न आहे तुंहिंजे लाइ इहो। त अल्लाह ताला उन्हनि खे बि हिते जवाबु ॾेई छॾियो लैसल बिर्र बिअन तअतुल बियूत मिन ज़ुहूरिहा। अल्लाह साईं चयो त इहो को हुकुम मुंहिंजो न आहे त तव्हां भितियुनि जे मथां अचो या घरनि जे पोयां खिड़कियुनि मां घिड़ी अचो, वलाकिन्नल बिर्र मन इत्तक़ा, अल बिर्र उहो अल्लाह जो हुकुम आहे त इंसान मुत्तक़ी थिए, छो जो इहराम बांधो अथई, अल्लाह जे घर ॾे तोखे वञिणो आहे, तवाफ़ जा हज करण थो वञी, त इहो हुकुम हुननि जो पुराणो जेको कुरैश जो, असां तव्हां त सीरत में ॿुधायो त कुरैश छो नबी करीम खे न पई मञे, हुनखे पक ई ते नबी आहे पर न पिया मञनि, छो जो हुननि जे जेके उर्फ़ ते, हुननि जे ज़िंदगी में जेके बि हुननि ॻाल्हियूं ठाहियूं, पंहिंजा कानून ठाहिनि, हाणे असांजे नबी करीम सभु उहा टोड़े पियो, त हाणे हुननि खे कावड़ पई लॻे त हाणे इहो कलो को ॿार आयो आहे, साईं जा त गुस्ताग आहे न, त चवंदा कलो को ॿार हाणे असां जेके अबनि ॾाॾनि खां वठी जेको कानून ठाहींदा था अचूं, ही सभु हिकिड़े हिकिड़े कानून खे टोड़ींदो थो अचे। तंहिंजे करे अल्लाह ताला इहो कानून बि इन्हनि जो हिते ख़तमु करे छॾियो त तव्हां पंहिंजे घरनि जे दरनि खां अचो, इन में काशे कान्हे, मिन इत्तक़ा, ऐं तक़वा जेकी आहे परहेज़गारी, वअतुल बियूत मिन अबवाबिहा, अल्लाह साईं चए थो दर खां अचो, छो थो भितियुनि जे मथां या गिड़खियुनि या घर जे पोयां। त इहो हुकुम जेको उन्हनि काफ़िरनि ठाहियो, उन टाइम में मके वारनि ठाहियो, त उहो अल्लाह ताला हिन आयत सां ख़तमु करे छॾियो। ऐं इहे सभु आयतूं जेके नाज़िल पियूं थियनि त
त मके वारनि जा जेके कानून पुराणा जेके जाहिलियत जा उहे अलाह ताला ख़तमु कंदो पियो वञे। अलाह साईं चए थो अतुल बियूत मिन अबवाब, दरनि खां अचो, का शइ विसरी थी वञे, ख़ैर आहे, का ॻाल्हि कान्हे, तव्हां अचो वञो खणी अचो का शइ। वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून, तव्हां अलाह जो ख़ौफ़ रखो त तव्हां अलाह खे नज़र में अॻियां रखो त तव्हां बची वेंदो। त इहो असांखे हिन आयत जो अॼु आहे जेको यसअलूनक अनिल अहिल्ला, असांजो इहो आहे त अमुल इन आयत में थोरो सोचूं त इहो अलाह ताला असांजे नबी खे अलाह ताला छो चयो त हीउ ॾिसो ऐं छाजे लाइ, छो जो सहाबिन पुछियोसि नबी करीम खे, या रसूल अल्लाह, त हीउ जेको चंड निकिरे थो, नंढड़ो थो थिए वरी वॾो थो थिए, छाजे लाइ ऐं छो थो निकिरे? अलाह ताला हिन खे इहा आयत ॾेई छॾी त यसअलूनक अनिल अहिल्ला, तोखां पुछंदा इन हिलाल जो, चंड जो, जेको चंड ॼमे थो पहिरें ॾींहुं, ॿिए ॾींहुं, टे ॾींहुं। त असांजो इहो आयत आहे यसअलूनक अनिल अहिल्ला कुल हिय मवाक़ीतु लिन्नासि वल हज। पहिरियों जवाबु नबी करीम इहो ॾिनो त हीउ जेको तव्हां हिलाल पुछो था, चंड जेको निकिरे थो, नंढो थी वॾो थो थिए, इहो सिर्फ़ु अलाह ताला इन जे लाइ मोकिलियो आहे, इन जे करे इहो करे छॾियो त तव्हां ॾींहं ॻणे सघो त हीउ महीनो पूरो थियो या न, जे ॾींहं ॻणण खां सवाइ इंसान छा करे सघंदो, कीअं सम्झंदो त भाउ हीउ कमु हिन महीने में थियणो आहे या 2 महीननि में थियणो आहे, 3 महीननि में, कीअं ख़बर पवंदी? हे सहाबिन नबी करीम खां सुवाल पुछो, अलाह साईं हुननि खे क़ुर में जवाबु ॾेई छॾियो त हे नबी, तूं इहो हुननि सहाबिन खे इहो चओ त हीउ जेको तोखे तव्हां जेके पुछनि था त हीउ जेके अलाह ताला चंड कढी छॾियो आहे, ईअं करे छॾियो त माण्हू हज कनि ऐं रोज़ा रखनि। रोज़ा जे पहिरीं तारीख़ हूंदी त इंसान खे ख़बर पवंदी आहे अॼु पहिरियों रमज़ान आहे, रोज़ो रखिणो आहे, या शाबान जी पहिरीं आहे, रजब जी पहिरीं आहे, त इहो हूंदो हो अॻु में ऐं वेझो ताईं 100 साल खनि खां अॻु में माण्हू अॻु में का मिशनूं या टेलीविज़न या रेडिया कोन हूंदा, पोइ इन चंड ते रोज़ो रखंदा हुआ, रोज़ो छोड़ींदा हुआ, हज ते वेंदा हुआ, मनासिकुहुम इफ़्तारी करणी आहे या रोज़ो रखिणो आहे, या इहो सभु शइ कीअं इंसान खे ख़बर पए? सिर्फ़ु इन जे करे त इहो चंड खे ॾिसंदा हुआ त पोइ ख़बर पवंदी त हाणे रमज़ान शुरू थियो आहे असांजो महीनो। तफ़सीर में क़तादा जेको वॾो मुफ़सर उहो चए थो त अल अहिल्ला जेको हिलाल आहे, चंड जेको आहे, इहो इंसाननि जे लाइ हर मुल्क में मुख़्तलिफ़ टाइमनि ते ज़ाहिर थी सघे। जीअं हींअर तव्हां ॾिसो था त असीं सऊदी में रोज़ो रखूं था, तव्हां अञा रोज़ो कोन था रखो, छो तव्हां वटि चंड न ॾिठो। ऐं अलाह ताला ॾिसो केॾा दुनिया में मुल्क करे छॾिया आहिनि, हर मुल्क में चंड उते ॾिसजे थो, वरी माण्हू रोज़ो रखणु कनि था, वरी शाबान जो रोज़ो था ॾिसनि, या हज जो, थोरो ख़बर पए थी त हाणे असांखे हीअ इबादत असांखे अलाह जे तरफ़ां असांखे हाणे हुकूमत असांखे करिणो आहे। इहो जहिड़ो तहिड़ो माण्हू बि न आहे उनखे ॾिसणो या उनखे मञिणो। इहो क़तादा जो तफ़सीर में आहे त को माण्हू सियाणो हुजे, उमिरि जो पको हुजे ऐं कूड़ न उन कॾहिं हयो हुजे, ऐं उन सां 2 शाहिद बि हुजनि त असीं चंड ॾिठो, पोइ माण्हू रोज़ा रखणु शुरू कंदा, पोइ या हज जा ॾींहं जा बि उहे बि शुरू कंदा। ऐं इहो कमु आहे उलमाअनि जो, आलिमनि जो, ऐं नबी करीम खां पोइ सहाबिन खां पोइ ताबिन खां पोइ हींअर जेके उलमा आहिनि, जेके आलिम आहिनि, हक़ जा सच जा, जंहिं दिलि में अलाह जो ख़ौफ़ हुजे, त उहे शाहिदी ॾींदा त असीं चंड ॾिठो त पोइ असां रमज़ान जो यानी शुरू कंदासीं रोज़ा। इहो सिर्फ़ु अलाह ताला असांजे लाइ इहो हिकिड़ो इबरत कई त हिन खे ॾिसो त छो जो हूअं हुजे न त हुकुमरान चए त रोज़ा सुभाणे रखो, त केरु चवंदो यार अञा महीनो अञा कोन आयो हूंदो, या न असां कीअं रोकूं, या हज ते कीअं हलूं। सो इहो अलाह ताला पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो असांजे लाइ, इंसाननि जे लाइ इहे शइ करे छॾी आहे। ऐं क़ुर में क़यामत ताईं हूंदी इहा निशानी। तव्हां ॾिसो, जॾहिं बि ॾिसो त तव्हां पंहिंजा ॾींहं ॻणियो, हाणे रमज़ान आहे, हाणे शव्वाल आहे, हाणे ईद आहे, त इहा हिकिड़ो निशानी आहे उन अलाह जे तरफ़ां, त यानी असांखे ख़बर पए असांजी इबादतूं जेके आहिनि असांजी मर्ज़ी सां न आहिनि। अलाह जॾहिं चाहींदो त उहो इबादत असांखे करणी पवंदी, जे नथो चाहे त न, अञा न आहे करणी। हिते किसो असांखे हिकिड़ो यादि अचे थो, हज़रत उमर ॾे हिकिड़ो ज़कात जा पैसा घणा आया मदीने में, पाण ख़लीफ़ो हो उन टाइम में, त हज़रत उमर 400 दीनार हिकिड़े थेली हिकिड़े कपिड़े जे में विझी ऐं ॻंढ करे उनखे, ऐं हिकिड़े ग़ुलाम पंहिंजे खे चई थो त हीउ खणी वञ कहिड़े अबू उबैदा आमिर इब्न जर्राह, उन ॾे खणी वञ ऐं थोरो पासे ते थी या वेठो जा ॾिस छा थो करे।
तशागल आनहु चएसि थो वञी वेह या पाणी पी या का शइ त जेसिताईं ॾिस छा थो करे त उहो खणी वियो अबू उबैदा हिकिड़ी ॻंढ उन में 400 दीनार हुआ त उहो खणी जॾहिं वियो त उते कुझु हेॾे होॾे त हुन अबू उबैदा जल्दी पंहिंजे जेके ग़ुलाम माई हुई उनखे सॾु कयईं चयईंसि त ही पैसा ही 5 दीनार फलाणे घर वारे खे ॾेई आया 5 दीनार फलाणे घर खे ॾेई आया ऐं सभई पैसा जेके ही खणी वियो हुओ ही ग़ुलाम उहे सभु पैसा विराए छॾियईं उते ई पंहिंजे घर जे लाइ बि कुझु बि न रखी त उहो छोकिरो जेको उहो पंहिंजी ॻंढ जेकी उहा साॻी खणी वियो ऐं हज़रत उमर खे चयईं त हिन अबू उबैदा पैसा जेके तो मोकिलिया हुआसीं सभु विराए छॾी ऐं ही साॻी ॻंढ मां मोटायो त वरी हुन 400 ॿिया बि रखिया ॻणे चयईंसि त ही खणी वञ मुआद बिन जबल ॾे ॾिस उहो छा थो करे ॾिसजां उनखे बि त उनखे बि ॾिनई 400 त उते वेठो त हुन मुआद पंहिंजे जेके ग़ुलाम हुअसि उनखे चई त ही फलाणे खे ॾेई आहे फलाणे खे ॾेई आहे फलाणे खे ॾेई आहे फलाणे खे ॾेई आहे सभई पैसा विराए छॾी त ही मुआद जे घर वारे उन चयोसि असीं बि मिसकीन हो असांजे लाइ त कुझु बचा त चई 2 दीनार बचा आहिनि ऐं इहा खण पोइ घर जे लाइ तव्हां जेकी शइ का शइ वठणी हुजे त उहे पंहिंजे लाइ 2 दीनार रखी ऐं ॿिया सभु 400 दीनार सभु विराए छॾी त उहो ई जेको पाण उहो साॻियो कपिड़ो जेको उहो खणी वियो हलियो ऐं वियो हज़रत उमर ॾे हुनखे चयईं त जेके तोखे पैसा जेके ॾिना उहो सभु मूं इन्हनि विराए छॾिया त हुन चयोसि त ही हुदैफ़ा बिन यमान उन जे लाइ बि खणी वञ त हुदैफ़ा खे बि ॾिस छा थो करे हिननि पैसनि सां त ही खणी वियो हुदैफ़ा ॾे पोइ हुदैफ़ा बिन यमान उन ॾे बि खणी उन बि साॻियो इहो कमु कयो पंहिंजे घर जे लाइ कुझु न रखियईं ॾिसो साहिबिन जो छा इख़लाक़ हूंदो ग़ुरबत बि हूंदी पंहिंजे लाइ बि का शइ न पिया रखनि त उहे पैसा सभु विराए छॾी उहो हज़रत उमर जो ग़ुलाम मोटी आयो ऐं चयईंसि त हुदैफ़ा बि का शइ पंहिंजे लाइ न रखी त हुन चयो हज़रत उमर हिते चयो त ही जेके आहिनि सहाबी जेके आहिनि सभु हिकु जहिड़ा आहिनि हिकिड़ी तबियत जहिड़ा ऐं अलाह जे ख़ातिर अमल था कनि अलाह खे नज़र था कनि ऐं ही दुनिया जा माण्हू न आहिनि दुनिया जे पकड़ वारा माण्हू न आहिनि अॼुकल्ह जे कंहिंखे न थोरो राशन मिले थो या का शइ त पहिरियां सोचींदो त मां पंहिंजे घर जी कुझु कयां पोइ ॿियनि जे लाइ ॾिसो ही बि माण्हू आहे असीं बि माण्हू आहियूं पर ॾिसो हुननि जी सोच ऐं असांजी सोच में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे बुख ते रहंदा ॾिसो साहिब मुआज़ पंहिंजे घर वारे चयो असां बि मिसकीन हो असांजे लाइ असांजो हक़ कोन्हे छा सो उनखे 2 दीनार ॾिनई 400 मां सो अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत जे तौफ़ीक़ जे हक़ ॾेखारे हक़ जो इत्तिबा असांखे इहो बि ॾिए छो जो उहो हली बि सघूं उन ते अमल बि करे सघूं अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد